अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल है? खैरियत से हैं? ठीक ठाक? अमानी उम्मीद है सब ठीक ठाक होंगे, खैरियत से होंगे। आज बरसात हुई है हैदराबाद में, और ऐसी बरसात हुई है कि अल्लाह माफ़ करे, अल्लाह हम सब पर अपना रहम व करम करे। ज़्यादाबारी हुई है बरसात के बाद, बड़ा जो है ना नुकसान हुआ है बरसात से। बस अल्लाह पाक हम सब पे रहम करे। आओ चलो वीडियो दिखाते हैं आपको। पियो आहे बारिश तोब मुंहिंजा मौला। हे ॾिसो साईं, हे गड़ो हेॾे ॾिसो साईं, पत्थर बाइकात हे गड़ो हे आहे जेको अधु पाउ ऐं पाउ जो गड़ो बाइकात हिते वसियो आहे। हेॾे ॾिसो साईं, हे गड़ो आहे बारिश ॿ स्टॉप कोटड़ी। हे साईं ॾिसो, तोब मुंहिंजा मौला तूं रहम फरमा, पंहिंजे मुल्क ते पाकिस्तान मुल्क ते रहम कर मौला, सिंध ते रहम कर, पंहिंजी अमान में रख मुंहिंजा मौला। हे ॾिसो साईं, साईं ॾियो ख़बर है हाँ, अल्लाह ख़ैर कंदो, अल्लाह ख़ैर कंदो। हे त बाइकात हे पाउ जो गड़ो आहे। अल्लाह अल्लाह रहम कंदो, अल्लाह रहम कंदो, अल्लाह ख़ैर कंदो। मौला खां बाबा अल्लाह साईं खां दुआ घुरो, क़ुरान पढ़ो, निमाज़ पढ़ो। हे ॾिसो था, हे गड़ो हेॾे ॾिसो, हे पाउ जो हिकिड़ो हिकिड़ो आहे, ज़रे घटि अधु पाउ जो आहे। गड़ो आहे, हेॾे ॾिसो था गड़ो। अल्लाह 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 अल्लाह, अरे हेॾे थी लॻाई न, हेॾे थी चढ़ियो हीअं, हेॾे काॾे थो वञे। अल्लाह साईं तूं रहम मुंहिंजा मौला, मुंहिंजा मौला तूं रहम फरमा मुंहिंजा मौला। अल्लाह साईं तूं रहम कर मुंहिंजा मौला। आगाही गड़ो बरसात तमाम घणो तेजी सां गड़ो। या अल्लाह खैर, या अल्लाह खैर। आने अधाने यो गड़ो है अल्लाह, या अल्लाह खैर, या अल्लाह खैर। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। हे साईं गड़ो आहे, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह साईं तमाम तेजी सां गड़ो। अल्लाह या अल्लाह खैर। हे साईं गड़ो आहे, हे बारिश ॾिसो था, हे गड़ो हेॾे। अल्लाह साईं तूं खैर कजां मुंहिंजा मौला। या अल्लाह साईं तोखे प्यार अच्छा थी वई साईं। अल्लाह साईं खैर, अल्लाह साईं खैर। या अल्लाह रहम, या अल्लाह रहम। तोबा ज़ारी मुंहिंजा मौला तूं खैर कर, पंहिंजे हबीब जे सदके अली मुश्किल खुशा तोखे पार कर। मालिक तूं पंहिंजी पनाह में रख मुंहिंजा मौला, तूं पंहिंजी पनाह में रख। या अल्लाह खैर, या अल्लाह खैर।